अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी सॻियूं भरिसां काज़ी भुट्टा मी भुट्टा बिरादरी जे माण्हुनि 3 ॾींहं अॻु कवरेज दौरान सॻियूं प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि मियां सदुल्ला चन्ना, ज़वार अमीर अली लक, तस्लीम कोरी, गुलाब अली सियाल खे यरगुमाल बणाए तशदुद निशानो बणायो ऐं कैमराऊं मोबाइल फ़ोन ऐं लोगा फुरकण वारे वाक़े खे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस केस में नामज़ जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। अहिड़े अमल ख़िलाफ़ सॻियूं प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि मियां सदुल्ला चन्ना, ज़वार अमीर अली, गुलाब अली सियाल, अख्तियार अली चन्ना, मक़सूद अहमद चन्ना, लाल बख्श सियाल, मज़हर अली, एजाज़ अली मल्ला, उल्फत अली भागत, मोहम्मद मिठल कुरैशी, इशफाक अहमद भागत, इरफान अली चन्ना, तस्लीम कोरी, फिताब बासी, सदोरो खान चन्ना ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त सॻियूं प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे भुट्टा बिरादरी जे माण्हुनि कवरेज दौरान यरगुमाल बणाए तशदुद जो निशानो बणायो ऐं कैमराऊं, लोगा, मोबाइल फ़ोन फुर करे आज़ाद सहाफ़त ते वार कयो आहे, जेका इंतिहाई किरियल हरकत आहे। अफ़सोस जो मीडिया ते सहाफ़ियुनि मथां थियल तशदुद वारी वीडियो वायरल थियण बावजूदि IG सिंध, DIG सक्कर ऐं SSP खैरपुर समेत तक जे MP ऐं MNA को बि नोटिस न वरितो, जेको अफ़सोसनाक अमल आहे। हिननि चयो त आला ऑफिसरनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि जे कन लाटार सबबि सहाफ़ियुनि मथां तशदुद कंदड़ जवाबदार आज़ाद ऐं बेखौफ़ सरेआम घुमंदा पिया वतन। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सक्कर, SSP खैरपुर समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त सहाफ़ियुनि मथां तशदुद नोटिस वठंदे फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।